हयातियाती तरीक़ो बायोलॉजिकल मेथड ज़िंदगी सां लाॻापियल मसइला या सवाल हल करण लाइ साइंसी तरीक़ो, यानी उहे मसइला या उहे इशूज़ जेके ज़िंदगी सां या लाइफ सां या जानदारनि सां सलाड़ियल आहिनि, उन्हनि खे हल करण जो तरीक़ो। ज़िंदगीअ सां लाॻापियल सवाल या मसइले खे हयातियाती मसइलो बायोलॉजिकल प्रॉब्लम चइबो आहे। या हयातियाती मसइलो या बायोलॉजिकल प्रॉब्लम ज़िंदगीअ सां लाॻापियल सवालनि जो सेट जंहिंखे कुदरती दुनिया में हल कजे थो, उनखे हयातियाती मसइलो चइबो आहे। हयातियाती मसइले में ॿ शयूं शामिल हूंदियूं आहिनि, या त ज़ाती मुशाहिदा यानी साइंसदाननि जी ज़ाती मुशाहिदा हूंदा आहिनि, या वरी पुराणी ॼाण हूंदी आहे। इहे ॿई शयूं हयातियाती मसइले में हूंदियूं आहिनि। हयातियाती तरीक़े जा मरहिला: पहिरियों मरहिलो मुशाहिदो ऑब्ज़र्वेशन, ॿियो मरहिलो मफ़रूज़ो हाइपोथेसिस, टियों मरहिलो दलील ॾियणु रीज़निंग, चौथों मरहिलो तजुर्बो एक्सपेरिमेंट, पंजों मरहिलो रिज़ल्ट, छहों मरहिलो हासिल नतीजो कंक्लूजन, सतों मरहिलो थियरी नज़रियो, आख़िरी मरहिलो अठों कानून लॉज़ एंड प्रिंसिपल्स। हयातियाती तरीक़े जो पहिरियों मरहिलो ऑब्ज़र्वेशन मुशाहिदो आहे। मुशाहिदो हयातियाती मसइलनि खे सम्झणु ऐं ॼाण हासिल करण लाइ ध्यान सां ॾिसण या जाचण जो अमल आहे। मतिलबु साइंसदान हयातियाती मसइले ते जेको गौर फ़िक्र कनि था या उन जे बाबति जेका ॼाण हासिल कनि था, उनखे असां हयातियाती मसइलो चऊं था पिया। जीअं कंहिं बि मसइले ते साइंसदाननि जे जेका सोच वीचार करणु। मुशाहिदे में इल्मु हासिल करणु। इल्मु हासिल करण जा ॿ वॾा ज़रिया आहिनि। पहिरियों ज़रियो हवासनि जे ज़रिए, यानी असांजा जेके 5 हवास आहिनि, कनु आहे, नकु आहे, अखि आहे, ज़ुबान आहे, चमड़ी आहे, इन्हनि जे ज़रिए असांखे मालूमात थिए थी पई। जीअं गर्मी जी मालूमात आहे, या कंहिं ज़ाइक़े जी मालूमात आहे, या कंहिं ख़ुशबू जी मालूमात आहे, इहा असांखे हवासनि जे ज़रिए थिए थी। ॿी जेका मालूमात आहे उहा औज़ारनि जे ज़रिए थिए थी, जीअं ताराज़ी जे ज़रिए माए जी मालूमात थिए थी। हवासनि जे ज़रिए जेका ॼाण हासिल थिए थी, उनखे क्वालिटेटिव यानी वस्फ़ी ॼाण चइबो आहे। जीअं असांखे गर्मीअ जी मालूमात ॼाण चमड़ी जे ज़रिए थिए थी, या गुलाब जी जेका ख़ुशबू आहे उहा असांखे उन जी मालूमात नक जे ज़रिए थिए थी। इहा ॼाण वस्फ़ी ॼाण सॾिबी आहे। क्वांटिटेटिव मिक़दारी ॼाण, अहिड़ी ॼाण जेका असांखे औज़ारनि जे ज़रिए हासिल थिए, उनखे मिक़दारी ॼाण चइबो आहे। मिसाल तौरु तव्हांखे वक़्त जी ख़बर, टाइम जी ख़बर घड़ीअ जे ज़रिए पवंदी, घड़ीअ खां सवाइ न पवंदी। या जानदारनि जी मायो या उन्हनि जो जेको वज़न आहे उहो असांखे ताराज़ी जे ज़रिए ख़बर पवंदी। उन्हनि जी जेका साइज़ आहे या ड्रैग आहे उहा असांखे फुट स्केल जे ज़रिए ख़बर पवंदी। मतिलबु औज़ारनि जे ज़रिए जेका ॼाण हासिल थिए उहा मिक़दारी आहे। मफ़रूज़ो हाइपोथेसिस साइंसदाननि जो ज़हीन अंदाज़ो हूंदो आहे। साइंसदान मुशाहिदे करण खां पोइ को हिकिड़ो अंदाज़ो पेश कंदा आहिनि, या हिकिड़ो धुको पेश कंदा आहिनि, धुको हणंदा आहिनि। उहो धुको असांजे धुके जहिड़ो न हूंदो आहे, हिकिड़ो ज़हीन अंदाज़ो हूंदो आहे। मिसाल तौरु साइंसदान मुख़्तलिफ़ माण्हुनि जे वात चेक करण खां पोइ उन ॾिठो त उहे माण्हू सिगरेट पीअनि पिया। हाणे इन साइंसदान चयो त बाबा जेका कैंसर आहे उहा वात जे सिगरेट जे करे थिए थी। मफ़रूज़े खां पोइ रीज़निंग यानी दलील ॾियणु हूंदो आहे। दलील ॾियण जो मतिलबु छा आहे त जेको साइंसदाननि मफ़रूज़ो पेश कयो आहे त मुख़्तलिफ़ साइंसदान उन ते सोच वीचार कंदा, उन जे बारे में सवाल कंदा। मिसाल तौरु हिकिड़ो मफ़रूज़ो हुयो त मलेरिया जेकी आहे उहा ख़राबु हवा जे करे थिए थी। त हाणे साइंसदाननि सवाल पुछणु शुरू कया त जेकॾहिं ख़राबु हवा जे करे थिए थी त उहा सभिनी माण्हुनि में थिए जंहिंखे बि हवा लॻे थी पई। इंडक्टिव रीज़निंग इस्तिक़रारी दलील, हीअ दलील ख़ासि खां आम तरफ़ लाइ नतीजो कढंदो आहे। स्पेसिफिक टू जनरल, मिसाल तौरु मींहं वसण खां पोइ माण्हुनि में मलेरिया फैलिजी वई, इहो हिकिड़ो मख़सूसु ख़्यालु आहे। उन मां अंदाज़ो लॻायो वियो त मलेरिया ख़राबु हवा जे करे थिए थी, मींहं खां पोइ ख़राबु हवा थिए थी, इन जे करे मलेरिया थिए थी। इहो हिकिड़ो आम ख़्यालु जोड़ियो वियो, यानी ख़ासि खां आम तरफ़ ख़्यालु जोड़ियो वियो। इंडक्टिव या इस्तिक़रारी दलील जो हिकिड़ो ॿियो मिसाल, असां हिकु शहर में 5 स्कूलनि जी
विज़िट कईसीं उन्हनि 5 ई स्कूलनि में ॿारनि खे जेका ड्रेस कयल हुई उहा नीरी हुई। हाणे असां नतीजो इहो कढियोसीं त शहर समूरे जे स्कूलनि में ॿारनि खे नीरी ड्रेस आहे। हालांकि असां सिर्फ़ु 5 स्कूल घुमियासीं। इहो जेको नतीजो आहे इहो इंडक्टिव आहे। डिडक्टिव रीज़निंग या इस्तिखराजी दलील जेको आम खां ख़ासि तरफ़ वेंदो आहे। मिसाल, जेकॾहिं ख़राबु हवा जे करे मलेरिया थिए थी त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे इहा हवा समूरनि माण्हुनि खे लॻे थी त मलेरिया समूरनि माण्हुनि खे थियणु खपे। हाणे आम ख़्यालु आहे त मलेरिया ख़राबु हवा जे करे थिए थी ऐं ख़ासि ख़्यालु कहिड़ो आहे त पोइ समूरनि खे मलेरिया थियणु खपे। इहो मिसाल आहे डिडक्टिव रीज़निंग जो। डिडक्टिव जो हिकिड़ो ॿियो मिसाल त समूरियूं मच्छियूं पाणीअ में रहंदियूं आहिनि। हाणे इहो आम ख़्यालु आहे, जनरल आहे, ठीकु आहे, त पलो मच्छी भी पाणी में रहंदी हूंदी। इहो हिकिड़ो ख़ासि ख़्यालु आहे। सिर्फ़ु पलो मच्छी जी ॻाल्हि कईसीं, मतिलबु मच्छियूं पाणी में रहंदियूं आहिनि त पलो बि पाणी में रहंदो आहे। तजुर्बो मफ़रूज़े खे चेक करण जो हिकु अमल आहे। तजुर्बो दलीलबाज़ी जे आधार ते हूंदो आहे। यानी जेका ॻाल्हि दलीलबाज़ीअ खां पोइ मंतिकी ॻाल्हि हुजे, सही ॻाल्हि हुजे ऐं उहा ॻाल्हि नतीजा ॾेई सघे त इन खे असां तजुर्बो चवंदा आहियूं। सादी ॿोली में मफ़रूज़े खे चेक करण जो जेको अमल हूंदो आहे उहो दलीलबाज़ी रीज़निंग जे बुनियाद ते हुजे त इन अमल खे असां तजुर्बो चवंदा आहियूं। तजुर्बे जा 2 क़िस्म थींदा आहिनि। तजुर्बे जो क़िस्म कंट्रोल ग्रुप यानी ज़ाब्ते तहत अहिड़ो ग्रुप जंहिंखे तजुर्बाती इलाज नथो ॾिनो वञे या जंहिंसां का बि तजुर्बाती मुदाख़लत नथी कई वञे। मिसाल, 100 मरीज़ असां मलेरिया जा खयासीं उहे ऐं 100 मरीज़ ख़ुशि माण्हू खयासीं। जेके ख़ुशि माण्हू खयासीं उन्हनि में मलेरिया न हुई, इहो कंट्रोल ग्रुप सॾिबो, छो त इन्हनि में का बि क़िस्म जी मलेरिया न हुई, उनखे सिर्फ़ु रतु चेक करण लाइ खयासीं। या ॿियो मिसाल आहे, वात जी कैंसर चेक करण जे लाइ असां 10 भोला खयासीं जंहिंखे असां सिगरेट पीआरियोसीं। इहे न 10 अहिड़ा भोला खयासीं जंहिंखे सिगरेट न पीआरियोसीं, इन्हनि सां का बि मुदाख़लत न थी। इहो कंट्रोल ग्रुप आहे। ॿियो ग्रुप आहे एक्सपेरिमेंटल ग्रुप, अहिड़ो ग्रुप जंहिंखे तजुर्बाती इलाज ॾिनो वञे। इनखे तजुर्बाती नमूने तहत बि चवंदा आहियूं। मिसाल, हाणे असां जेके वात जी कैंसर चेक करण लाइ 10 भोला खयासीं, उन्हनि 10 भोलनि खे सिगरेट पीआरियोसीं, इनखे तजुर्बाती इलाज ॾिनोसीं। ऐं ॿिया 10 भोला खयासीं जंहिंखे असां सिगरेट नथा पीआरियूं, इनखे कंट्रोल ग्रुप चवंदासीं, ठीकु आहे। या मलेरिया जी ॻाल्हि वठूं त 100 मलेरिया जा मरीज़ उहे जेको आहे एक्सपेरिमेंटल ग्रुप सॾिबा ऐं 100 ख़ुशि माण्हू जंहिंमें मलेरिया न हुई उन्हनि खे असां जेको आहे कंट्रोल ग्रुप सॾींदासीं, ठीकु आहे। इहे 2 क़िस्म आहिनि तजुर्बे जा। तजुर्बे करण खां पोइ जेका बि असां वटि डेटा गॾु थिए या जेके तजुर्बाती हासिलात थिए उनखे असां नतीजो चवंदा आहियूं। मिसाल तौरु असां 100 मरीज़ मलेरिया जी रतु चेक कईसीं, उन्हनि में प्लाज़्मोडियम मिलियो ऐं 100 ख़ुशि माण्हुनि जी चेक कईसीं, उनमें प्लाज़्मोडियम न मिलियो। इहे 2 नतीजा आहिनि। कंक्लूजन या हतमी ख़्याल यानी रिज़ल्ट प्लस मीनिंग यानी नतीजो प्लस मतिलबु, यानी कि जेको नतीजो निकितो आहे उन मां वाज़िह नतीजो या वाज़िह मतिलबु छा निकितो आहे। मिसाल, वाज़िह नतीजो इहो निकितो त 100 ई मलेरिया जे माण्हुनि में प्लाज़्मोडियम हुई ऐं ख़ुशि माण्हुनि मां 1 में बि प्लाज़्मोडियम न हुई। तंहिंजे करे कंक्लूजन इहा आहे त मलेरिया प्लाज़्मोडियम जे करे थिए थी। नज़रियो या थियरी तजुर्बे मां बार बार चेक थियल ऐं सही साबित थियल मफ़रूज़े खे नज़रियो चइबो आहे। मिसाल तौरु हाणे मलेरिया जे माण्हुनि में प्लाज़्मोडियम जरासीम मौजूदु हुजे थो ऐं इहो बार बार चेक थींदो रहे थो त इनखे असां नज़रियो चवंदासीं। यानी लेवरान जो नज़रियो आहे त मलेरिया प्लाज़्मोडियम जे करे थिए थी। ला या कानून हिकु काइनाती सचु हूंदो आहे जेको कॾहिं बि कूड़ो न थींदो आहे, जेको सदाईं हिकु जहिड़ो मुस्तक़िल रहंदो आहे। मिसाल तौरु धरती सिज जे चौधारी फिरे थी, इहो हिकिड़ो ला आहे। या ॿियो मिसाल त सभिनी इंसाननि खे ज़िंदा रहण लाइ पाणी जी ज़रूरत आहे। उसूल या प्रिंसिपल ही हिकिड़ो रहनुमाई कंदड़ ख़्यालु हूंदो आहे। मिसाल, नेचुरल सिलेक्शन यानी हर उहा स्पीशीज़ ज़िंदा रही सघंदी जंहिंखे ज़िंदा रहण जूं सभु सहूलियतूं मिली सघनि। मिसाल, कणिक जो दाणो उहो ज़िंदा रही सघंदो जंहिंखे पाणी, मिटी, न्यूट्रिशन मिली सघी, उहो ई ज़िंदा रहंदो।